मेहरबानी और हींअर गुज़ारिश कंदुसि सिंध तरक्की पसंद पार्टी जे अॻवान चाचा आशिक़ उल सोलंकी साहब खे लोग अचनि ऐं असां मुखातिब थियनि शाह जी वाई बि जेको आहे उहो आख़िर में ॿुधाईंदा चाचा पानी अगर नहीं है तो बता दे मैं अपने बंदे को बोल के मना भल छाप कोई समझे मना नेठ वींदासीं किला ऐं कोट कहरनि जा कंबाए नेठ वींदासीं थींदो गजगोड़ ऐं राड़ो रुक जी रांदि हिते यारो असांजो आहे वतन पंहिंजो छॾाए नेठ साईं समर हैदर ऐं उनजे सॾ ते आयल पार्टियुनि जा अॻवान ऐं ही अज़ीम इंसान हारी सभिनी खे जीए सिंध कामरेड हैदर बग जतोई जेके भी कम कया कमाल जेकॾहिं उन दौर में हू डिप्टी कलेक्टर की नौकरीअ ते पहुतो आहे इहो बि कमाल पर जॾहिं हू महसूसु करे थो त मुंहिंजी नौकरी मुंहिंजे अवाम जे कम जी न आहे त तुक वेंदो छॾे इहो बि कमाल आहे ऐं जॾहिं हू ॾिसे थो त हिननि हारियुनि सां ज़ुल्म आहे त पोइ हारियुनि ऐं मज़दूरनि सां बीठो आहे इहो बि कमाल आहे हारियुनि ऐं मज़दूरनि सां बीहण इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे हिन मुल्क में हेरे ज़ालिम मुल्क में कामरेड हैदर बग जतोई सिंध हारी कमेटी खे क़ाइमु ऐं सिंध हारी कमेटी अॼु हिते वरी हिकिड़ो मूं कमाल अव्हां जे साम्हूं इहो कमाल मूं इहो ॾिठो त कामरेड हैदर बग जतोईअ जे नज़रिए ते हिकिड़ो आम हारी कामरेड हुकुमचंद यार केॾी वॾी ॻाल्हि करे वियो आहे केरु थो लुटे हिन मुल्क खे केरु थो फुरे कहिड़नि तरीक़नि सां थो फुरे कीअं पिया लुटजूं यार हिकिड़ो हारी माण्हू एॾी वॾी ॻाल्हि करे इहा कामरेड हैदर बग जतोई जा कमाल सिंध में कॉन्फ्रेंसूं करण जिते लैंड लॉर्ड प्रिंस खान बहादुर राय बहादुर नवाब टिसिंग अजीब गरीब लक़ब वठो वेठा हुआ उन दौर में हारियुनि जूं कॉन्फ्रेंसूं कराइण यार कमाल हुयो ही कमाल जी ॻाल्हि हुई हैदर बग जतोई जंहिं मक़सद जे लाइ जदोजहद कई वरी उनजो पुटु कामरेड मज़हर हैदर मज़हर नौकरी तां रिटायर थिए थो हेॾियुनि गर्मियुनि मंझि एंटी कालाबाग गेम एक्शन कमेटी ऐं पूनम जे जलसनि में गर्मीअ में जिदोजहदूं कंदे उन गर्मियुनि में शहीद थी वञे सची ॻाल्हि इहा आहे इहा कमाल जी ॻाल्हि आहे कामरेड मज़हर असां खां विछोड़ो थी वञे थो जुदा थी वञे थो त उहे छॾियल हथियार डॉक्टर कामरेड अज़हर ख़ान उहे हथियार खयां अॻिते वधियो नौजवानीअ में विछोड़ो हलियो ऐं अॼु समर हैदर अव्हां जे साम्हूं आहे जहिड़ो हुनजो हाल आहे हिमथुनि सां हले पियो नौजवान आहे सिंधी माण्हुनि खे सिंधी क़ौम खे सिंध जे हारियुनि खे हारियुनि जी ताक़त खपे इलाही वॾा ॻाल्हि हिननि खे कमज़ोर न सम्झो ही वॾा ही जिन चयो हो 40 लख बंगाली मारे ॾियूं असांखे बंगाल थो खपे बंगाली नथा खपनि उन्हनि खे हटाइण लाइ उन्हनि खे चुप करणो पवंदो ऐं चुप करण लाइ हारियुनि जी ताक़त खपे हारिया अवाम हारी मज़दूर अवाम आहे न अवाम जी ताक़त पाण खे खपे थी उन लाइ सभु कोशिशूं वठूं आउं कोशिशि करियां साईं समर हैदर बि कोशिशि करे साईं ॿिया बि कोशिशूं वठनि पर उहा ताक़त ठाहिणी पवंदी मुग़ालतनि में न रहो बिना ताक़त जे पाण छा करे सघंदासीं कुझु न करे सघंदासीं
शहर की फरमाइश आहे ऐं घणो न ॻाल्हाईंदो आहियां मूं कोशिशि कई त उनजी सवराई करे वठंदासीं ऐं नज़म पेश कयां थो मुंहिंजो पंहिंजो आहे महल मैदान में जो बहादुर बणियो महल मैदान में जो बहादुर बणियो सो त ॾाढो बणियो सो त ॾाढो बणियो सो त ॾाढो बणियो सो त ॾाढो बणियो जो सिपाही सॼो इनकलाबी पको अॻिते बिहंदो रहियो ज़ेर बिहंदो रहियो कंहिं ताक़त अॻियां कंहिं ताक़त अॻियां की न झुकियो छणियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो महल मैदान जन सखाऊं कयूं ऐं मथाऊं कयूं बाग़ी किरदार खे चंद पनाहूं ॾिनियूं बाग़ी किरदार खे चंद पनाहूं ॾिनियूं दुश्मने सिंध खे बीठो आहे करियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो जो बि संतरा छिके ते सॼे लड़ियो ज़ालिमनि ऐं मकारनि गदारनि विड़ियो सूरमियुनि माउरुनि जो बि सूर्य जलियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो महल मैदान में जो बि पोयत जो हम राहु आहे बणियो कंहिंजे किरदार ते को बि नाहे टिको जो बि मारे थो दुश्मन जो बि मारे थो दुश्मन खे वारा खणियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो महल मैदान कंहिंखे नाहक न ईंदा ॾे सो भलो भाउ भाड़े खां खाली खटोलो भलो कंहिंखे नाहक न ईंदा ॾे सो भलो भाउ भाड़े खां खाली खटोलो भलो जंहिं शहीदनि जी अज़मत जंहिं शहीदनि जी अज़मत खे आहे ॻणियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो जो न मैदान मां उठ ॾेई आ भॻो जो न मैदान मां उठ ॾेई आ भॻो जेको आशिक विढ़े पियो रुगो बीठो मैदान ते आहे नारा हणियो छो त ॾाढो बणियो छो त ॾाढो बणियो महल मैदान